खैरपुर खां ख़बर शामिल कयूं पिया। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी खैरपुर एसएचओ सोबोदेरो असां सां इंसाफ़ छो नथो करे। हिंगोर जा भरिसां ॻोठ कींझर मंगणेजा जो रहवासी महमद वारिस मंगणेजो ख़वातीन समेत पाक सिंध प्रेस क्लब हिंगोर जा पहुची दाहींदे चयो त बरकत मंगणेजो ऐं प्यास अली मंगणेजो ऐं ॿिया नामालूम माण्हू मुंहिंजो 1 एकड़ फुटियुनि जो फसल हथियारनि जे ज़ोर ते चूंडाए विया आहिनि, जंहिंजी फरियाद मां सोबोदेरो थाणे ते ॼण वियुसि त एएसआई छुटल भेलार मूंखे धमकियूं ॾेई वापसि मोटाए छॾियो। आख़िर असां सां एॾो ज़ुल्म छो ऐं छाजे करे आहे? मुंहिंजी ज़रई ज़मीन तां चोरी बि मुंहिंजियूं फुटियूं कयूं वञनि थियूं, जंहिंजो को बि तदारक नथो थिए। आख़िर छो हेॾी वॾी महांगाई जे दौर में असां काॾे वञूं? एसएसपी खैरपुर मूंसां इंसाफ़ करे ऐं मुंहिंजियूं चोरी थियल फुटियूं वापसि कराए ॾिनियूं वञनि ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। मोहम्मद वारिस जेको आहे कींझर मंगणेजा जो जेको पतो आहे, अचो हुन सां जेको आहे पुछा कयूं त हुन सां छा मसइलो आहे, छा मसइलो आहे साईं तव्हां सां? फुटियूं चूंडे विया आहिनि, फुटियूं चूंडे विया आहिनि, मुंहिंजो धक बि असां कया अथनि, पोइ वरी फरियाद बि असांजे मथां गॾु जे असां फरियाद कई आहे त असांजी फरियाद नथा वठनि। पैसे सवायो आहे त पैसा वठी जवाबदार खे फिटी कयो वियो आहे। असां त इहो न आहे फुटियूं त असांजी धक बि असांखे था हणनि। असां बाबा काॾे वञूं? पुलिस बि रहंदो असांजे मथां था हणनि। असां परेशान लॻा पिया आहियूं, बेख़ता बेगुनाह असांजे मथां पुलिस वारा बि चढ़िया वेठा आहिनि। छो वरी असां बेरोज़गार थिया आहियूं, असांजी फुटियूं हेठियूं राति जो असां काॾे वञूं? राति जो निकिरो उतार खणी असांखे मारे वञनि, असां काॾे वञूं?